कोर्ट में रियासती गुंडन तरफा तालिब लिगारी ऐं आशिक मक्सी के जबरी तौर खंबे ऐं गुम कयो वियो आहे। उन्हनि जी आज़ादी जे लाइ अॼु जाम शोरे में संगत सां मुज़ाहिरो कयोसीं ऐं उन्हनि जी आज़ादी जो मुतालबो कयोसीं। नंबर 2 ते जेकी ॿी एजेंट आहे त कराची जेल में सिंध धरती जे हलाली फर्ज़ंदनि, सिंध धरती जे कवियूं फर्ज़ंदनि ते जेको थींदड़ तशद्दुद, थींदड़ गैर इंसानी सलूक ऐं उन्हनि ते थींदड़ ॾाढ ऐं जबर जे ख़िलाफ़ ख़ासि तौर ते कराची जेल इंतिज़ामिया, सखर जेल इंतिज़ामिया ऐं हैदराबाद जेल इंतिज़ामिया हमेशह इन क़ौमी कारकुननि सां गैर इंसानी सलूक कयो आहे। उन्हनि ते तशद्दुद करे, उन्हनि खे बंदवाट करे ऐं उन्हनि ते गैर इंसानी तशद्दुद कयो वियो आहे। सो असां कराची जेल इंतिज़ामिया जे ख़िलाफ़, उन जी मनमानियुनि जे ख़िलाफ़, उन जी नाइंसाफ़ियुनि जे ख़िलाफ़ अॼु रोडनि ते आया आहियूं। हिननि सां थींदड़, हिननि सां इंसाफ़ जे लाइ अॼु रोडनि ते आया आहियूं। त सिंध जे हलाली फर्ज़ंदनि सां ईअं ई हिकु त रियासत उन्हनि सां ॾाढ जबर ऐं ज़ुल्म करे थी। उनखां पोइ जॾहिं उन्हनि ते पूरा केस मड़े करे जेलनि में जेको सो क़ैद कयो थो वञे त उनखां पोइ वरी उन्हनि जा पठू जेके जेल इंतिज़ामिया, DSP, SSP जेके उन्हनि जे चवण ते क़ौमी कारकुननि ते ज़ुल्म तशद्दुद करनि था। उहे क़ौमी कारकुन आहिनि जिन्हनि कल्ह असांजी जॻह ते बीही पंहिंजे वसीलनि, पंहिंजे वतन जी ॻाल्हि कई, सिंधु देश जी आज़ादी जी ॻाल्हि कई, इन किनालनि जे ख़िलाफ़ सरापा एहतिजाज बणिया जेके कल्ह असांजी जॻह ते मौजूदु हुया। असां अॼु उन्हनि जी जॻह ते मौजूदु आहियूं। उहे क़ौमी कारकुन आहिनि, नई दहशतगर्द आहे, नई टेररिस्ट आहे। हिननि सां जेल अंदरि गैर इंसानी सलूक कयो थो वञे। इन जी वजह सां असां अॼु मुज़ाहिरो करे इन जेल इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ ऐं जेके हिन में मुलविस आहिनि गैर कानूनी कम में उन्हनि जे ख़िलाफ़ असां अॼु जाम शोरे में मुज़ाहिरो कयो ऐं क़ौमी कारकुननि जी आज़ादी जे लाइ, उन्हनि जी आज़ादी जे मुतालबे सां अॼु असां जाम शोरे में मुज़ाहिरो कयो। मां समूरी जाम शोरे जी संगत खे जस्तो ॾियां जिन्हनि भरपूर शिरकत कई ऐं पंहिंजे वतन ऐं वसीलनि जी ॻाल्हि कई, पंहिंजे नौजवाननि, पंहिंजे क़ौमी कारकुननि जी वारसी जी ॻाल्हि कई। मां उन्हनि समूरनि दोस्तनि खे जस्तो ॾियां ऐं इन जेल इंतिज़ामिया खे इहो चेताव सां गॾोगॾु इहो मुतालबो बि कयां थो त हिन गैर कानूनी अमल खे बंदि कयो, न त ॿी सूरत में सिंध जा बाशऊर क़ौमी कारकुन तव्हांजा रस्ता रोड बंदि कंदा ऐं तव्हांजो वात बि बंदि करे सघनि था। सिंध जे क़ौमी कारकुन में एतिरी सघ आहे जो तव्हांजी निड़ी ते लत ॾेई करे तव्हां खां हिननि क़ौमी कारकुननि ते थींदड़ गैर इंसानी सलूक जो बदिलो वठी सघनि था। असां आलमी हक़नि जी तंज़ीमुनि खे, ख़ासि तौर ते यूरोपी यूनियन खे इहा अपील था कयूं त सिंध मां जेके जबरी तौर ते खंबे गुम कयल क़ौमी कारकुन आहिनि, तालिब लिगारी आहे, अयूब कांदड़ो आहे, इंसाफ़ ज़ायो आहे, सवें जी तइदाद मां कहिड़नि कहिड़नि जा नाला खणा, सवें जी तइदाद में अॼु बि क़ौमी कारकुन, अॼु बि सिंध जा हलाली फर्ज़ंद, अॼु बि सिंध जा कवियूर फर्ज़ंद टार्चर सेलनि में क़ैद आहिनि। उन्हनि जी आज़ादी में यूरोपी यूनियन ऐं आलमी हक़नि जी तंज़ीमुनि खे असां अपील था कयूं त उन्हनि जी आज़ादी में असांजी मदद करनि, हिन गैर फितरी रियासत ते दबाव विझनि, हिन गैर फितरी रियासत ते प्रेशर रखनि त जीअं हू असांजे बाशऊर क़ौमी कारकुननि खे आज़ाद करनि ऐं उन्हनि जे घर वारनि जूं बेचैनियूं ख़तमु करनि। जीअं सिंधु देश, जीअं साईं GM सैयद, जीअं आलम इंसानियत। जनवरी ते शुदात कोर्ट में मिसिंग कयल तालिब लिगारी, आशिक मक्सी ऐं हुन सां गॾु ॿ दोस्त ॿिया खंबे गुम कया हुया। असांजो मुतालबो हिकु हुननि जी आज़ादी आहे ऐं ॿियो सिंध जे क़ौमी कारकुननि खे खंबे गुम करे उन खां पोइ जॾहिं पूरनि केसनि में जेल मोकिलियो थो वञे त उन्हनि सां उते जेल अंदरि गैर इंसानी
सलूक कयो थो वञे, गैर इंसानी तशदुद कयो थो वञे। कराची जेल इंतिज़ामिया हिन क़ौमी कारकुननि सां गैर इंसानी सलूक करे सक्कर ऐं हैदराबाद मुंतक़िल कयो। सो वरी सक्कर ऐं हैदराबाद जे जेलनि में हिन सां वरी ॿीहर गैर इंसानी सलूक कयो थो वञे। असां ख़ासि तौर ते कराची, सक्कर ऐं हैदराबाद जेल इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ इहो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। सिंध मां हिकु त जबरी तौरु खंबे गुमकियल क़ौमी कारकुननि सां टार्चर सेलनि में गैर इंसानी सलूक कयो थो वञे। उन खां पोइ वरी जॾहिं हुन ते केस हणी करे जेलनि में वारियो थो वञे त जेलनि सां रियासत जे चवण ते जेल इंतिज़ामिया, DSP, SSP हिननि क़ौमी कारकुननि ते गैर इंसानी सलूक करे ऐं हिननि खे बंदि वाड़ कयो थो वञे ऐं हिननि खे कम ते विहण जा 20-50 हज़ार पैसा वरिता था वञनि। सो असां हिन गैर इंसानी अमल जे ख़िलाफ़ ऐं जेल इंतिज़ामिया जे ॾाढाई ख़िलाफ़ जाम शोरे जे अंदरि हीउ एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। असां हुन जेल इंतिज़ामिया खे इहो ॿुधायूं था त हीअ सिंध जा बाशऊर कबीर फर्ज़ंद आहिनि, को धाड़ियल या खोरू या चोर न आहिनि जो तव्हां हिननि ते गैर इंसानी तशदुद करे हुन खां पोइ तव्हां हिननि खे बंदि वाड़ था कयो ऐं कम था विहारण जा हिननि खां हज़ार रुपया वठो था। असां आलमी हक़नि जी तंज़ीमुनि खे, यूरोपीय यूनियन खे अपील था कयूं त सिंध जे क़ौमी कारकुननि जो आवाज़ खणी करे ऐं असांजी मदद कयो ऐं खंबे गुमकियल क़ौमी कारकुन जेके आहिनि उन्हनि जे वारसनि जी मदद कयो। हिन गैर फितरी रियासत ते दबाव विझो त जीअं असांजे क़ौमी कारकुननि खे आज़ादु कनि ऐं उन्हनि जे घर वारनि जूं बेचैनियूं ख़तमु कनि। जीअं सिंधु देश, जीअं साईं GM सैयद जी आलमैन साहब। GM Sayyid